सम्झ में ई नथो अचे अलाए छा थी वियो आहे मुल्क में यार। ऐं कराचीअ में ज़हरीली गैस सबबु वधीक 7 ॼणा फोत 250 अस्पताल पहुता। अरे छॾियो यार, ज़हरीली गैस माना फैलिजी वई आहे, ख़बर ई नथी पए। माना होॾे चीन में वरी कोरोना वायरस वधीक 93 जानियूं गिड़काए वियो। ऐं वुहान अस्पताल जो डायरेक्टर बि फोत, ऐं अस्पताल जो डायरेक्टर ई फोत थी वियो त बाक़ी पोइ बचाईंदो केरु हिननि खे। एॾी देरि करे हुजो त यार अच नथा सार लहो त को मोया बचो एॾी देरि यार ये साबू काढे हलियो, वो साबू साबू ओए। अरे छा थियो पिटिया ख़ुदा जे छो थो रड़ी करे? अरे काढे हलियो यार, आए काथे तूं? हेॾे मां अमेरिका में वेठो ट्रम्प सां हिते मुलाक़ात। ख़ुदा जा पिटिया वॉशरूम में बि नथा छॾियो माण्हुनि खे यार। कमाल के तूं तूं बि यार हेॾे ख़बर ई न आहे तोखे करे छा थो हेॾे यार तूं। मां हेॾे समोसा खाइण आयो आहियां, तोखे बि खाइणा आहिनि त अचु, मसइलो छा आहे? यार हेॾे ज़ुल्म थी वियो आहे वॾो, तोखे ख़बर ई न आहे कंहिं ॻाल्हि जी यार। ज़ुल्म त 12 महीना हिते हले थो, कहिड़ो वरी नओं ज़ुल्म थियो आहे? अचु त हेॾे ॿुधाए यार, तोखे ख़बर ई न आहे काई यार। बी भला अचां थो चएसि। ये वरी सकाफ़त खाती आहे शाही ख़र्च। छा थी वियो यार साईं? छो त यार जो एॾी देरि करे छा थियो आहे वरी? ये बाबा तोखे ख़बर ई न आहे, ॾिस अख़बार न पढ़ न, अख़बार में छा आहे ॾिस। पढ़ियल हुजां त मां सिंध जो वज़ीर आला न हुजां, छा आहे पढ़ी ॿुधा पिटिया ख़ुदा कीधो आहे यार, तूं बि तोखे ख़बर ई न आहे। इहो जेका केपीटी छॾींदा आहिनि जेके यार, हा ये क्या माड़ी ख़बर आहे मूंखे। हेॾे बाबा अलाए कहिड़ी ज़हरीली गैस फैली आहे बाबा, हेॾे 7 8 10 माण्हू मरी विया आहिनि, तोखे ख़बर ई न आहे काई यार। न कर यार बाबा उहो जेको मास्क न आहे जेको मुंहं ते चाढ़बो आहे, उहो 30 रुपए मिलंदो आहे, 300 रुपए थो मिले यार। अलाह रहम करे कोई तो बीमारी चेरा वारो न आयो हिते। उहा कोरोना वायरस आहे, उहो अञा ईरान ताईं पहुतो आहे, 2 3 माण्हू ओॾे बि तस्दीक। अलाह रहम करे बा, अलाह खे रहम पवंदो, बाक़ी आख़िरी वक़्तु हले थो। हाणे हवाउनि में बि अचनि था जरासीम, सॼा मारनि था माण्हुनि खे। हाणे कराची बि पुॼी वियो इहो त कराची त पुॼंदो। तालीम खाते जा कम ॾिस छा आहे वरी? तालीम खाते पारां 22,000 जे मुल्ह वारनि 1.25 लख मां डेस्कनि जी ख़रीदारीअ जो फ़ैसिलो। डेस्क जिते ॿार वेही पढ़ंदा आहिनि न, उहो माना घणे जा? 22,000 रुपए जी हिकिड़ी। ख़ुदा जो मार पर मूंखे 1200 ॾियो न, मां 2 ठाहे ॾियां 1200। ॾिस न असांजा ॿार उहे पट ते वेही पढ़ंदा यार। यार ही त पर फुरे तबाह कंदा, बाक़ी छा जो बाक़ी सम्झ में नथो अचे। साईं खुर्शी शाह भाटे जुनेश शाह ॿीहर गिरफ़्तारी वारंट जारी थी वई। यार इहो साईं वारनि जे कढ लॻी पिया ने बारा तले छो दुश्मनी यार छा आहे बाबा हालत लॻी पई आहे जाड़े करे ॾिठई यार। एमपीए माना क़त्ल करे छॾियो यार, जेका शहनाज अंसारी साहिब आहे। केड़ो दुख थियो थी ख़ुदा जो कसम आहे। हुकूमत बि उन्हनि जी यार, माना एमपीए खे बि नथा बचाए सघनि। अल्लाह रहम करे हिते तव्हांखे ख़बर आहे त साफ़ हुते वीचारो गुज़ारे साहब अजीज मेमन पाणो यार, यार जो सुफ़ी माण्हू हो यार। मां केड़ो दुख थियो थी, सॼो मेरापुर रोए तो, असां पाण रोऊं था। अल्लाह भलो माण्हू हो यार, उनखे बेदर्दी सां माना क़त्ल करे छॾियो यार। छा थींदो यार, असांजो ख़बर नथो पए। एसपी अगवा थी विया आहिनि बाबा हेॾे पंजाब में। हा मुफ़किर अलाए छा नालो एसपी साहब जो, छा बचो बाक़ी यार। असां जहिड़ा त असां जहिड़ा थी खमिजी वेंदा, ख़बर न पवंदी। ये हालत ॾिस, सकाफ़त खाते आहे शाही ख़र्च ॾिस। 6 महीननि में गैर तरक़ियाती कमनि ते 17.5 करोड़ उॾाए छॾियूं। अबो 17.5 करोड़ गैर तरक़ियाती कम? हा ख़बर थी छा में? छा में? गैर तरक़ियाती बजट लाइ रखियल 57 करोड़ 98 लखनि मां 20 करोड़ जारी थिया, 17.5 करोड़ ख़र्च ॼाणाया विया। ख़र्च छा ते ॼाणायो ख़बर थी? ॿुधाए। हवाई सफ़र ऐं गाॾियुनि जे भाड़नि ते 16.5 लख रुपया ख़र्च। ये घुमियो केरु आहे? ये घुमिया आहिनि न पाण कामोरा जो ख़र्च आहे। 16 लख रुपया उहो किराया भाड़ा। 5 लख रुपयनि जी मशीनरी आई आहे। कहिड़ी मशीनरी लाइ हुन ते को फनकार वनकार ठाहींदा, गुलूकार खे लेथ मशीनूं घुरायूं त हुन ते घड़ींदा, अलाए छा गुलूकार घड़ींदा, हुननि जा साज़ ठाराईंदा हुननि ते। 3 लखनि जो वरी फर्नीचर वरितो तो। इहो छाजे लाइ साईं? फर्नीचर बाबा ऑफिस में फर्नीचर जीअं पियो हूंदो आहे, मतिलबु नई ऑफिस ठाराए हुजो उन ते। हलो ठीकु आहे। ॿीं ऐं पेपर जी ख़रीदारी ते 3.5 लख रुपया वठो। 3.5 लख जा उहो पना वरिता। ॿुध अञा अॻिते फोन बिलनि ते 2.5 लख रुपया ख़र्च। ठीकु आहे, तीअं थींदा इहो हल्को ख़र्च आहे। टपाल ते 40,000 ख़र्च ज़ाहिर, 34,000 जूं अख़बारूं पढ़ियूं, 34,000 रुपयनि जूं। माना अख़बार हाणे ऑफिस में घटि में घटि 5 ईंदियूं न। 85,000 रुपया 6 महीननि में अख़बारुनि जो बिल आहे।
अल्लाह मुलाज़िमनि जे फलाह ऐं मदद लाइ मुक़ररु बजट मां टको बि ख़र्च न थियो। 64 लख जारी थियण बावजूदि हक़दारनि खे हक़ बि न मिलिया। हिसाब लॻाए अभो अलाए छा थींदो बा अलाए किथे आहे भला। ॾिस न ये हालत ॾिस। मलीर में रोलू कुतनि ज़हनी माज़ूर ॿारड़े खे ॾाढे मारे छॾियो। अभो रोलू कुतनि मां ई फाथा हुया। बाबा 3-4 मां ख़बरूं पढ़ियूं अख़बार में जेको ॿारनि जेको जो मोह पटियो अथनि कुतनि खे जो छा ॿारनि खे ज़ख़्मी कयो अथनि कुतनि खे मारे नथा सघनि यार। बाबा वो चओ त हाणे कुता खसी प्रोग्राम शुरू थियण ताईं कुता मार मुहिम जो फ़ैसिलो जेसि ताईं कुता खसी थियनि तेसि ताईं कुतनि खे मारियो ऐं जेके खसी कंदा न उन्हनि ते वरी माना नंबर प्लेट हणंदा त माना हे खसी आहे। हा अख़बार त सही वाह जो ईअं पढ़े त ॼण चटणी थो खाए। बाबा सम्झ में नथो अचे टेंशन में असां यार फासी विया आहियूं हिते सफ़ा। हऊ। मां यार हलायां PSL जो मैच आहे उहो ॾिसां वञी। इहो भला छा में तूं वञे थो ग्राउंड ते छा? या बाबा चरियो आहे दिमाग़ ख़राब हुई उहे थपा रखा पैसा रखिया आहिनि टिकट वठूं टीवीअ ते वञी ॾिसंदुमि यार। टीवी ते त असां पंहिंजो ते रेडियो त हलायूं पिया तूं वञी ॾिस टीवी ते।